भिटशा में खबर शामिल कंदासीं। भिटाई के राग ते तहकीकत बाबत अण मुकम्मल ऐं ग़लत किताब छापण खिलाफ़ रागी फ़क़ीरनि एहतजाज किया है। अण मुकम्मल तहकीक के बुनियाद ते किताब छापे 64 फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। रागी फ़क़ीर जो चवणु आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब जो टाइटल ई ग़लत है। अपडेट न्यूज़ खे ॾिए पिया भिटशा मां। भिटाई के राग ते तहकीक बाबत अण मुकम्मल ऐं ग़लत किताब छापण खिलाफ़ रागी फ़क़ीरनि एहतजाज किया है। रागी फ़क़ीरनि जो चवणु आहे त अण मुकम्मल तहकीक के बुनियाद ते किताब छापे 64 फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। रागी फ़क़ीरनि जो चवणु आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब जो टाइटल ई ग़लत है। भिटशा में खबर खे ॾिए पिया भिटाई के राग ते तहकीक बाबत अण मुकम्मल ऐं ग़लत किताब छापण खिलाफ़ रागी फ़क़ीरनि एहतजाज किया है। रागी फ़क़ीरनि जो चवणु आहे त अण मुकम्मल तहकीक के बुनियाद ते किताब छापे 64 फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। रागी फ़क़ीरनि जो वधीक चवणु आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब जो टाइटल ई ग़लत है। अपडेट न्यूज़ खे ॾिए पिया भिटशा मां। भिटाई के राग ते तहकीक बाबत अण मुकम्मल ऐं ग़लत किताब छापण खिलाफ़ रागी फ़क़ीरनि एहतजाज किया है। रागी फ़क़ीरनि जो चवणु आहे त अण मुकम्मल तहकीक के बुनियाद ते किताब छापे 64 फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। रागी फ़क़ीरनि वधीक चयो आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब जो टाइटल ई ग़लत है। भिटशा में इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर रजब बोज़दार खां। रजब, छा अपडेट्स आहिनि मां वटि? जी मेहताब, बिल्कुल भिटाई के राग ते तहकीक बाबत अण मुकम्मल ऐं ग़लत किताब छापण खिलाफ़ रागी फ़क़ीरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। शाह जे रागी फ़क़ीरनि मोहम्मद इस्माइल मीरजत लाकित फ़क़ीर ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं कराची यूनिवर्सिटी चेयर खिलाफ़ हथन में अण मुकम्मल ऐं ग़लत छपायल किताब खणी नारेबाज़ी कई वई है। उन मौके ते शाह लतीफ़ जे रागी फ़क़ीरनि ॻाल्हाईंदे चयो त अण मुकम्मल तहकीक के बुनियाद ते किताब छापे 64 फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। हिननि जो वधीक चवणु आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब जो टाइटल ई ग़लत है। इनसाइक्लोपीडिया सिंधियाना के जुल्द नंबर 10 टाइटल ते भिटाई जो रोज़ो ॾेई उन ते बुलड़ी शाह करीम जो नालो ॾिनो वियो आहे, जॾहिं त कराची यूनिवर्सिटी के किताब भिटाई इनसाइक्लोपीडिया जुल्द नंबर 2 में भिटाई के 64 रागी फ़क़ीरनि जा नाला गुम किया विया आहिनि। हिन जो चवणु आहे त अण मुकम्मल ऐं ग़लत तहकीक के बुनियाद ते किताब छापे भिटाई लेसा घाती कई वई है। वॾी बजट सां छपायल तहकीकी किताब ॿाहिरीं मुल्कनि जे यूनिवर्सिटी वञी कहिड़ी ॼाण ॾींदा। हिननि जो वधीक इहो चवणु आहे त भिटाई जे पढ़ियल लिखियल रागी फ़क़ीरनि ऐं सजाद नशीन जे नुमाइंदगी कमेटी में शामिल करे मुकम्मल तहकीक बाबति किताब छापिया वञनि ऐं बहितर ईअं त अण मुकम्मल तहकीक सां ग़लति छपायल किताब ॿीहर दुरुस्त करे छापिया वञनि ऐं अण मुकम्मल तहकीक कंदड़ ऐं ग़लति तरीक़े सां छपायल किताबनि जे ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जी मेहताब। रजब बोज़दार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जुडो में खबर